मखदूम तालिबुल मौला पंहिंजी शायरी में फ़रमाए थो, रुगो काबे जे अॻियां जे सखणा सिर झुकनि ऐं हली अहराम उजरा ॿीणा खणी ॿधिजनि। नियत ठीक न आहे जे नमाज़ूं पढ़जनि, चुमजे चाउठ रसूल जी रोज़ा पिण रखजनि। तब मौला महबूब ॿई ताइम दिलियूं ॾिसनि, कल्ब जॾहिं थो कल्ब थिए त दहरा दाज़ मिलनि। तालिब मौला तलब सां मोहबत रखिजे मन, हज हज़ार कजनि त बि दर्जा आहिनि दिलनि ते।